ॿियनि शहरनि जी चिलार शहर भी अॼु सकाफ़ती रंगनि सां रंगजी वियो। चिलार जे प्रेस क्लब मां रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ चौकनि खां थींदी चिलार बस स्टॉप पहुती, जॾहिं त वॾे तइदाद में शहरनि पिणु शिरकत कई ऐं चिलार जी मुख़्तलिफ़ स्कूलनि में जेको सकाफ़ती प्रोग्राम कोठायो विया, जंहिंमें दर्पण पब्लिक स्कूल में सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें ॿारनि पारां टेबलो पेश कया विया ऐं क़ौमी कलामनि ते रक़्स पिणु कया विया। असांजी अजरक आहे, टोपी आहे ऐं जेको पटको आहे, इहो असांजी सिंध जी सकाफ़त आहे ऐं असां त इहो फ़र्ज़ु जाॻे थो त असां सिंध जी सकाफ़त खे हमेशह जेको आहे असां उजागर अॼु असांजी सिंध जी सकाफ़त जे ॾींहं ते असां ॾाढा ख़ुशि आहियूं। ॿार ख़ुशी में मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे रहिया आहिनि। असां सिंध टीवी न्यूज़ जा थोराइता आहियूं जिन असांखे मौक़ो ॾिनो हुयो। कैमरामैन मुश्ताक बजीर सां गॾु रजब रेमी बजीर, सिंध टीवी न्यूज़ चिलार।